अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला 12 इमाम चौदह सुम पार नंबर 28। हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम 12 इमाम जे सिलसिले जी 7वीं कड़ी आहिनि, जिन खे अल्लाह ताला पाण सगोरनि खां पोइ मुस्लमाननि जे हिदायत ऐं रहबरीअ लाइ मुक़ररु कयो। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम हज़रत इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जिन जा फ़र्ज़ंद अर्जुमंद हो। संदन वालदा माजिदा बीबी हमीदा हुई। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम इल्मी लिहाज़ खां निहायत आला ऐं बुलंद मक़ाम ते फ़ाइज़ हुआ। परहेज़गारी ऐं तक़वा ऐं हर लिहाज़ खां अज़ीमुल मर्तबा हुआ। ऐं मंझंदि उहे सभु लियाक़तूं मौजूदु हुयूं जेके अल्लाह जे नाइब में मौजूदु हुअणु घुरिजनि। उन हक़ीक़त जे बावजूदि त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि पंहिंजे इमामनि जा नाला ॿुधाया हुआ, जेके खान पोइ अल्लाह जे नाइब ऐं हादीअ जे हैसियत में फ़राइज़ अंजाम ॾींदा, ऐं उन्हनि में इमाम मूसा अलैहिस्सलाम जो नालो पिणु शामिलु आहे। पोइ बि किन माण्हुनि इमाम जैफर सादिक़ जे वॾे फ़र्ज़ंद यानी हज़रत इस्माइल खे पंहिंजो इमाम तस्लीम कयो, पर जीअं त हू इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जे ज़िंदगीअ में ई वफ़ाद करे वियो, तंहिं करे उन्हनि माण्हुनि संदन पुट मोहम्मद बिन इस्माइल खे पंहिंजो इमाम करे वरितो। उन्हनि माण्हुनि खे इस्माइली सॾिजे थो, जिन जो नज़रियो आहे त मनसब इमामत अञा ताईं उन जे यानी हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे नसुल मां हली रहियो आहे। बहरहाल हज़रत इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम बिल्कुलु साफ़ लफ़्ज़नि में पधिरो करे चुका हुआ त खान पोइ हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम ते अल्लाह जो मुक़ररु कयल नाइब ऐं पेशवा आहे। ऐं अहिड़ी तरह इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम सन 148 हिजरीअ में पंहिंजे पिदर बुज़ुर्गवार हज़रत इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम जे शहादत खां पोइ मनसूबे इमामत जा फ़राइज़ अंजाम ॾियणु शुरू कया। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम 7 सफ़र सन 128 हिजरीअ ते अब्बासी ख़लीफ़े मंसूर जे दारुल हुकूमत में पैदा थिया। अब्बासी ख़लीफ़े मंसूर जे दौरे हुकूमत में पैदा थिया ऐं संदसि पुटनि महदी ऐं हादी ऐं पोइ ख़लीफ़े हारून रशीद जे दौरे हुकूमत ताईं ज़िंदा रहिया। अहिड़ी तरह इमाम मूसा काज़िम 4 ख़लीफ़नि जा दौरे हुकूमत ॾिठा। दुनवी लिहाज़ खां इहो दौरु निहायत अमन ऐं सलामतीअ जो दौरो ऐं मुस्लमान रियासत उन ज़माने में अज़ीम रियासत हुई, जंहिंमें हर तरफ़ तरक़ी थी रही हुई ऐं हर क़िस्म जी दौलत उन रियासत जे गाॾीअ वारे हंधि बगदाद में मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ज़रियनि खां ईंदी पई रही। ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शुबनि में इल्म जे घणी तरक़ी थी रही हुई, पर उन सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि ख़लीफ़े वक़्तु इमाम अलैहिस्सलाम जी शोहरत सबबि माण्हुनि साणुनि हमेशह हसद कंदो हो ऐं पंहिंजे बारे में शक में पिणु मुब्तला रहंदो हो ऐं संदसि बारे में शक में पिणु मुब्तला रहंदो हो। खुशामदी ऐं चापुलूसीअ दौरु खुशामदी ऐं चापुलूस दरबारी ऐं ॿिया पिणु इमाम अलैहिस्सलाम जे गिला ऐं संदसि मुतलिक़ ख़लीफ़े खे हर क़िस्म जूं ग़लति ऐं बेबुनियाद ख़बरूं ॿुधाइण में हमेशह सरगर्म रहंदा हुआ। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम पंहिंजे पिदर बुज़ुर्गवार इमाम जैफर सादिक़ अलैहिस्सलाम वांगुरु वक़्त जे सियासत खां बिल्कुलु सख़्तीअ सां दौर ऐं जाइदाना बिल्कुलु सख़्तीअ सां दौर ऐं जुदादाना ज़िंदगी बसर कंदा हुआ, पर संदन ख़िलाफ़ ग़लति ख़बरूं ॿुधी ख़लीफ़े महदी जेको मंसूर जो जानशी हो, तंहिं इमाम आली मक़ाम खे मदीने मुनवरा मां गिरफ़्तार कराए क़ैद में विझरायो। हिकु ॾींहुं ख़लीफ़ो निमाज़ पढ़ी रहियो हो त उन दौरान क़ुरान जी हीअ आयत कई, जंहिंजी माना आहे तर्जुमो, अव्हां जे तरफ़ां का अजब जहिड़ी ॻाल्हि न आहे त जेकॾहिं अवीं हाकिम थियो त मुल्क में फ़साद फैलायो ऐं मिटी माइटीअ जा नाता तोड़े छॾियो। सूरह मुहम्मद आयत नंबर 22।
जीअं त अब्बासी पाण खे अहल बैत जा माइट सम्झंदा हुआ ऐं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सदन चाचे अब्बास जे नसुल महरफत माइटी ॻंढींदा हुआ। तंहिं करे ख़लीफ़े महदीअ सोचियो त क़ुर मजीद जी हीअ मुक़दस आयत संदसि तरफ़ वाज़िह इशारो आहे, छाकाणि त हिन इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम खे क़ैद कयो, उन करे पंहिंजे माइटनि ते ज़ुल्म करे साणनि तहलकात टोड़ण जो मुर्तकब थियो। तंहिं करे हिन इमाम अलैहिस्सलाम खे क़ैद मां आज़ादु कयो ऐं इमाम अलैहिस्सलाम जिन पोइ मदीने मुनव्वरा मोटी अची हमेशह वांगुरु ज़िंदगी बसर करण लॻा। जॾहिं ख़लीफ़ो हारून रशीद ख़लीफ़ो थियो तॾहिं हिन वरी इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम ते चौकसी रखणु शुरू करे ॾिनी। हिन हारून रशीद जो वज़ीर आज़म यहया बिन ख़ालिद बरमकी पंहिंजे आका खे ख़ुशि करण लाइ हमेशह मौक़नि ऐं ज़रियनि जे तलाश में रहंदो हो। आख़िरकार हू इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जे किन वेझनि अज़ीज़नि खे लालचूं ॾेई पंहिंजे मक़सदु हासिलु करण लाइ इमाम अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ हिननि खे ख़रीद करण में कामयाबु थियो त जो ख़लीफ़े जे अॻियां अची इमाम अलैहिस्सलाम ख़िलाफ़ बयानु ॾियनि। इमाम अलैहिस्सलाम पैसनि ऐं हथियारनि गॾु करण ऐं ख़लीफ़े जे ख़िलाफ़ बग़ावत कराइण में मशग़ूल आहे वग़ैरह। हारून रशीद अॻे ई शकी हो ऐं जॾहिं हिन जे अॻियां हिन क़िस्म जा बयान इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जे वेझनि अज़ीज़नि ॾिना त हू इमाम अलैहिस्सलाम जे सख़्तु ख़िलाफ़ ऐं संदसि जानी दुश्मन थी पियो। साॻिए साल हिन हज जे बहाने सां मदीना मुनव्वरा जो सफ़र इख़्तियार कयो। मदीना मुनव्वरा में जॾहिं हू पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़ार मुक़द्दस जे ज़ियारत लाइ वियो त अरकाने सुल्तनत ऐं वॾा दरबारी संदसि चौगिर्द मौजूदु हुआ। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जिन बि उते मौजूदु हुआ। उन वक़्तु हारून रशीद उन इरादे सां त इमाम खुशान हाज़िरनि जे नज़रनि में घटि ॾिसण में अचे हिन पाण सगोरनि खे हिन तरह सलाम कयो, सलाम हुजे अव्हां ते ऐं असांजा सौट ऐं अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन जी मुराद हीअ हुई त साम्हूं ई ज़ाहिरु कजे त मुस्लमाननि में को बि ॿियो अहिड़ो मौजूदु न आहे जो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सोट चई मुखातिबु करे सघे। साॻिए वक़्तु इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम अॻिते क़दम वधाए पाण सगोरन जे क़बर मुतहर तरफ़ मुंहुं करे हिन तरह मुखातिबु थिया, सलाम हुजे अव्हां ते ऐं मुंहिंजा नाना अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन तरह सामीन खे यादि ॾियारियो वियो त पाण सगोरन जा हक़ीक़ी वारिस इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम आहिनि, न ख़लीफ़ो हारून रशीद। उन तरीक़े सां हारून जी सॼी बाज़ी चढ़ो पट थी वई ऐं हिन अहिड़े क़िस्मनि जे ॿियनि वाक़िअनि ख़लीफ़े हारून खे उन ॻाल्हि जो क़ाइलु कयो त जेसीं इमाम मौजूदु आहे इमाम अलैहिस्सलाम मौजूदु आहे तेसीं ताईं हू कंहिं बि हक़ीक़ी मशवरे या अवाम जो प्यारु हासिलु करे न सघंदो। भलाख़िर हिन इमाम अलैहिस्सलाम खे गिरफ़्तार करायो, पहिरीं खेनि बसरा ॾांहुं रवानो कयो, उते जे मक़ामी गवर्नर खे इहो हुकुम कयाईं अव्हां इमाम अलैहिस्सलाम खे क़त्ल करे छॾे, पर गवर्नर ख़लीफ़े खे बाख़बर कयो त हिन इमाम मुतलिक़ मुफ़सिल जांच कई आहे, संदसि ख़िलाफ़ को बि ॾोह मालूम थी न सघियो आहे। उन ते हारून इमाम अलैहिस्सलाम खे बगदाद मुंतक़िल कराए खेनि फ़ज़ल बिन रबी जे सख़्तु निगरानीअ में रखायो। फ़ज़ल बिन रबी इमाम अलैहिस्सलाम जे आला ख़ानदानी अख़लाक़ खां एतिरे क़दुरु मुतासिर थियो जो हिन खेनि क़त्ल करण जो हौसलो न करे सघियो। उन सूरत में हाल जे पेशे नज़र हारून संदसि ॿिनि शाइक़ जेको पंहिंजे ज़ुल्म ऐं इंसानियत जे ख़िलाफ़ तशदुद जे कारनामनि में मशहूरु हो, तंहिंखे मामूर कयो त हू हिन मुक़दस इमाम अलैहिस्सलाम जे ज़िंदगीअ जो ख़ात्मो करे। उन हुकुम ते संदसि अंगूरनि में ज़हर मिलायो, अंगूरनि में ज़हर कातिल मिलायो ऐं चयाईं त ख़लीफ़े इमाम अलैहिस्सलाम लाइ ख़ासि तोहफ़ो करे मोकिलिया आहिनि। हिन ज़ोरे हुन ज़हरी अंगूरनि खाइण सां इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जी हालत ग़ैर थी वई ऐं 3 ॾींहंनि खां पोइ इमाम
आली मकाम हिन डोरे फ़ानीअ मां पंहिंजी अबदी आरामगाह जन्नत फिरदौस ॾांहुं राही थिया। इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन।